दोस्तों, माण्हू सब न सुहिणा, माण्हू सब न सुहिणा, पखी सब न हंज, माण्हू सब न सुहिणा, पखी सब न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूह बहार जी। जंहिं शख़्सियत जे लाइ मां ॻाल्हाए रही आहियां, उन्हनि नंढे हूंदे खां ई पंहिंजी ज़िंदगी समाज जी शेवा, समाज जे कार्यनि में अर्पण करे छॾियो ऐं अञा ताईं समाज जी शेवा में पंहिंजो सॼो जीवन लॻाए छॾियो आहे। ऐं हिननि जे लाइ मां छा चवां, हिननि जो दादा सां ॾाढो गहरो नातो हो। मुंहिंजे सॼे परिवार सां, मुंहिंजे नाना पद्मश्री प्रोफेसर राम पंजवानी, उन्हनि सां हिननि जो ॾाढो गहरो नातो हो। ऐं हिननि ते न रुगो सिंधी समाज, यूएई जो सिंधी समाज, पर सॼी दुनिया में सिंधी समाज ऐं बिज़नेस कम्युनिटी में हिननि जो एतिरो वॾो नालो आहे। ऐं जॾहिं बि हिननि जो नालो खणबो आहे त ॾाढो फ़ख़ुरु थींदो आहे ऐं ॾाढे मान, शान ऐं इज़त सां हिननि जो नालो खयो वेंदो आहे। इहे आहिनि ITL ऐं कॉस्मॉस ग्रुप ऑफ कंपनीज़ जा चेयरमैन डॉक्टर राम बख्शानी जी। ऐं ॿी ॻाल्हि मां ॿुधाइणु चाहींदसि, डॉक्टर राम बख्शानी जी इज़ रैंक्ड as one of the 100 most influential Indians in the UAE, which has been mentioned by Forbes magazine of the Middle East. असां खुशकिस्मत आहियूं ऐं मां थोराए थी आहियां राम बख्शानी अंकल जी जो हिन प्रोग्राम में अचण जो उन्हनि मुंहिंजो इन्विटेशन एक्सेप्ट कयो। ऐं छो न कंदा, छाकाणि दादा सां सभु एतिरो प्यार कंदा आहिनि ऐं दादा सभिनी खे एतिरो प्यार ॾिनो आहे त सभु मुंहिंजे चवण जी ज़रूरत बि कोन हुई। हिकिड़े अखर ते सभिनी चयो तो श्रद्धांजलि ट्रिब्यूट जो प्रोग्राम आहे, असां ज़रूरु ईंदासीं। मां आदर ऐं सम्मान सां आमंत्रित थी कयां डॉक्टर राम बख्शानी जी। दादा श्याम। दादा अंकल, वेलकम वेलकम। कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां काजल। तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी जो मूंखे तव्हांजी महिरबानी अंकल। ख़ासि मौक़े ते मूंखे घुरायो अथई, मूंखे लाइक़ु सम्झो अथई। हक़ीक़त में दादा त मां ईअं कोन चवंदुसि मुंहिंजो ही पार्ट ऑफ माई लाइफ, पर आई हैव बीन टोटली सोल्ड टू हिम। छाकाणि त नंढे हूंदे मूं पंहिंजे पीउ जो प्यारु कोन ॾिठो। मुंहिंजो फादर नंढी उमिरि में गुज़ारे वियो हो, त जॾहिं पहिरियों दफ़ो मूं दादा खे ॾिठो, दादा चइबो आहे पीउ खे, जॾहिं मूं दादा खे ॾिठो त उनजे मुंहं ते जेका मुश्क आहे उहा हमेशह रहंदी हुई ऐं नेचुरल मुश्क, न की अॼुकल्ह त मुश्क बि बनावटी आहे, खिलण बि बनावटी थी वियो आहे, पर दादा जे फेस ते हिकु नेचुरल जॾहिं मुश्क ॾिसबी हुई। ऐं दादा त ख़ुदि चवंदा हुआ त भई खिलो, जेतिरा खिली सघो रोज़ खिलो ऐं एतिरो खिलो जीअं तव्हांजो पेट बि लुॾे। ऐं हक़ीक़त में दादा उहो करे बि ॾेखारींदा हुआ। त उन खां पोइ मूं दादा में पंहिंजो पीउ ॾिठो ऐं पाण हुनखे सॼी ज़िंदगी पंहिंजो पीउ करे ई लिखियो हो। छाकाणि त जॾहिं बि उन सां ॻाल्हाइणु थींदो हो त उन जूं सलाहूं, उन जूं ॻाल्हियूं उन नमूने ई हूंदियूं जीअं हिकिड़ो पिता पंहिंजे औलाद खे ॿुधाईंदो हुजे। मुंहिंजो जेको रिलेशन ठहियो, कनेक्शन ठहियो, पहिरीं हिकु किताब सां। मूंखे यादगिरी आहे त मां पुणे वियो हुउसि ऐं दादा गंगाराम साजनदास खे गॾिजण वियोसि त उन मूंखे किताब ॾिनो, बिगिन द डे विथ गॉड। ऐं उहो ॾींहुं अॼु ॾींहुं मुंहिंजो ॾींहुं भॻवान सां शुरू थींदो आहे। ऐं जीअं ई दादा ही चोलो छॾियो
त उहो किताब जो नालो चेंज करे कयोसीं बिगिन द डे विद दादा। त अॼु बि जेको मुंहिंजो ॾींहुं शुरू थींदो आहे बिगिन द डे विद दादा। जी छा थियो जो जॾहिं मां पब्लिक लाइफ में अचणु शुरू थियुसि त उहा केॾी डिफिकल्ट ॻाल्हि थींदी आहे। अॼुकल्ह बि आहे, हमेशह कोई ईज़ी सेलिंग कोन हूंदी आहे। माण्हू ॿाहिरे नमूने केतिरो बि दोस्ती जो नमूनो ॾेखारींदा हुजनि, पर पुठियां घणी ॻाल्हियूं ॿियूं थींदियूं आहिनि। जी जी मन मायूस हो त इहो जेको बिगिन द डे विथ गॉड किताब खोलियमि त निकिरी आयो 7 अक्टूबर में जो फ्रूट्स ऑफ साइलेंस। ऐं उन सचमुच ज़िंदगी चेंज करे छॾी त भई जेको साइलेंस में पावर आहे। दादा राम पंजवाणी बि उहो उन नमूने जूं कहाणियूं ॿुधाईंदा उन टाइम में। साइलेंस जेका आहे, जेका मां सिखियुसि दादा मां, जेका हुन हिकु औलाद मूंखे ॿुधायो, उहो विसरण जो कोन्हे। अॼु दीदी कृष्णा जंहिं नमूने दादा खे हिते मैनिफेस्ट करे असांजे अॻियां रखियो, ऐं सचमुच त असांजी गुरुपूर्णिमा मां सफल थी वई। जो दादा त सचपच भॻवान हुआ ऐं हींअर भॻवान जे रूप में हिते आया आहिनि। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। जेको दादा हमेशह चवंदा हुआ त निमाणा थियो ऐं नवां थियो। इहा हिकिड़ी वॾो मैसेज आहे दादा जो, ऐं असांखे इहो सम्झणु खपे। निमाणा थियो, नवां थियो, ऐं भॻवान सां नातो कंहिं न कंहिं नमूने जोड़ियो। भॻवान खे भेण करे लिखियो, भॻवान खे पीउ करे लिखियो, भॻवान खे माउ करे लिखो, कुझु बि करियो पर करियो। ऐं इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, जेकॾहिं असीं 2-3 ॻाल्हियूं बि असीं दादा मां खणूं त सचुपचु असांजो जनम सफलो थी पवंदो। ऐं बख्शानी अंकल, मूंखे ख़बर आहे त दादा जा साधना कैंप जेके थींदा हुआ हर साल, चङनि साधना कैंप्स में तव्हां शरीक थिया हुआ। मूंखे ख़बर आहे, मां तव्हांखे उते मिली बि आहियां। त तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि चई आहे। दादा जेको जेको असांखे मैसेज ॾेई विया आहिनि हिननि साधना कैंप्स जो, या दादा जी संगत में, कंहिं संत जी संगत में वेहण सां उन्हनि जी जेकी सिखियाऊं आहिनि असां सां गॾु रहिजी थियूं वञनि। They are imprinted on our minds and in our hearts, because एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां उतां खणी था हलो पाण सां गॾु। जीअं तव्हां चयो निमाणा थियो, नवां थियो। दादा जी हिकिड़े साधना कैंप जो कैंपेन हो, द टैग लाइन वाज तत है किम, व्हाट देन। त कॾहिं ज़िंदगी में थींदो आहे असां इंसान आहियूं त शायदि ही थी वञे त मां ख़ुशि थी वेंदसि, मूंखे ही मिले त मां ख़ुशि थी वेंदसि। एंड द नेक्स्ट थॉट दैट कम्स टू मी इज देन व्हाट देन, तत है किम। त ही जेके संत असांखे ॾेई था वञनि, दैट इज अ ट्रेजर व्हिच लास्ट्स अ लाइफ टाइम। ऐं कंहिं बि इंसान जी ज़िंदगी उन जे करे सॼी 360 डिग्रीज बदलजी थी सघे। सो व्हाट यू सेड इज सो ब्यूटिफुल। दादा जा मैसेजेस एग्जैक्टली। मूंखे आई कैन नॉट फॉरगेट त मूं जॾहिं पंहिंजे लाइफ जो किताबु लिखियो, ऐं मूंखे ॾाढी दिलि हुई त दादा हुनजो फॉरवर्ड लिखनि। काजल, यू मे नॉट बिलीव, मूं किताब जो मैन्युस्क्रिप्ट दादा खे मोकिलियो, ऐं मां सम्झां थो त हार्डली 8-10 ॾींहंनि में उनजो फॉरवर्ड आयो, ऐं उन फॉरवर्ड में काफ़ी कुझु किताब जे बारे में लिखियलु हो। तंहिंजी मां दादा किताबु पढ़ियो। ईअं कोन भई मथे सिर हिकिड़ो फॉरवर्ड करे मोकिलियईं। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। ही जेको हींअर फोटो तो ॾेखारियो आहे हिन में स्क्रीन ते, ॿ अखर ॻाल्हाइणु चाहींदुसि हिन जे बारे में। त मूंखे ॾाढा फ़ोन आया सेंट मार्टिन मां त भई असांखे दादा सां ॻाल्हाइणो आहे, छाकाणि सेंट मार्टिन ऐं सेंट थॉमस उते हरीकेन पे लॻा, ऐं माण्हू ॾाढी तकलीफ़ में हुआ, काफ़ी नुक़सान थिया हुआ, काफ़ी माण्हू मरी विया हुआ। त उन्हनि चयो असांखे दादा सां ॻाल्हाइणो आहे ऐं फ़ोन ते, ऐं सलाह वठणी आहे। त ही मां वियोसां दादा खे, दादा दुबई में हुआ,
त चयोमांसि भई उन्हनि खे गॾिजणो आहे। चई राम सिंधी जेके आहिनि असीं सभु जेके सिंधी आहियूं थोरा लालच में बि आहियूं। मूं 15 साल अॻु में उन्हनि खे चयो हो त तव्हां केयरफुल रहो ऐं हितां जेतिरो कुझु इन्वेस्टमेंट कढी सघो ॿाहिरि कढो, कोन कयो अथनि। त असीं अञा वेठा आहियूं ऐं इहो त हाणे जेकॾहिं मूंखे मां फ़ोन ते ॻाल्हायां छा करियां, त जी हिन जी जेका सलाह हुई हर कंहिं ॻाल्हि में सभिनी सां अवेलेबल हुई, कॾहिं बि पाण खे कंहिंखां धार कोन कयो। जी Dada was great and यस thank you so much uncle हुनजो for जेको चवणु हो त मेडिटेशन इज़ द बेस्ट मेडिकेशन, मेडिटेशन इज़ द बेस्ट मेडिकेशन इन ऑल एजिटेशंस। अरे वाह अच्छा जॾहिं माइंड best जॾहिं माइंड meditation in all agitation, that's यस beautiful यस ऐं दादा जे हिकु हिकु अखर में खे मीनिंग हुई काफ़ी, ऐं उहे सचुपचु जेकर माण्हू सम्झनि त असांजो जीवन सफलो थी पवे। दादा जी ज़िंदगी हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे। Thank you uncle, तव्हां पंहिंजो वक़्तु असांखे ॾिनो, you shared your beautiful thoughts काजल with us। ॻाल्हियूं त घणेई आहिनि छाकाणि ज़िंदगी भरी पई आहे, पर तो मौक़ो ॾिनो जो दादा जे बारे में कुझु ॻाल्हाइण जो, ऐं कृष्णा त असांखे दादा जो दर्शन कराए छॾियो, इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। दादा श्याम अंकल, दादा श्याम, दादा दादा जी आसीस तव्हां ते हमेशह रहे। थैंक यू सो मच, थैंक यू।